सेवण वासण बेवा औरत मिसमात सुखा ओठो पंहिंजे मासूम ॿारनि ऐं पंहिंजे भाउ परवेज़ अहमद ओठो सां गॾु ॾेरनि जे ज़ुल्म ऐं धमकियुनि ख़िलाफ़ सेवण प्रेस क्लब पहुची साफ़ हिन अॻियां लुड़कल आड़ींदे चयो त मुंहिंजे मरहूम मुड़ुस शाहिद मेमन खे फोत थींदे 2 साल गुज़री विया आहिनि, पर मुंहिंजे ॾेरनि सिराज अहमद मेमन, असलम मेमन ऐं सलीम मेमन मुंहिंजो जीअण जंजाल करे बछड़नि समेत घर मां कढी छॾियो आहे। मां दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। मुंहिंजे मुड़ुस जी जेका मिल्कियत हुई उहा कोर्ट सगोरी SSP ऐं चङनि मुड़ुसनि शरई तौरु फ़ैसिलो करे मुंहिंजे यतीम बछड़नि खे ॾिनी आहे, पर मुंहिंजा ॾेर सिराज कंहिं फ़ैसिले खे मञण लाइ तयारु न आहिनि। उन करे मां बेवा रनज़ाल पंहिंजे भाइरनि जे दर ते तरसियल आहियां। मुंहिंजा भाइर मुंहिंजी मदद कनि था त उन्हनि ते हरासमेंट ऐं धमकियुनि जा कूड़ा केस दाख़िल करे परेशान करे रहिया आहिनि। हुन IG सिंध DIG हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त नाइंसाफ़ी जो नोटिस वठी साण इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची